हूअं त सॼी सिंध पंहिंजे तारीख़ी हैसियत सबबि पंहिंजो मुनफ़रद मक़ाम रखे थी। लाड़ जे क़दीम शहरनि में ठट्रो, मकली, हेलाया, सोंडा, बुलड़ी शाह करीम, झिरक, डंडी, ॾाॾूरी पतण अची वञनि था। पर इन्हनि शहरनि में हिकु क़दीम शहर ॾाॾूं बि आहे, जेको अरगूननि तरखाननि जे सिंध जे आमद खां पहिरीं जो आहे। तारीख़ जे माहिरनि जो चवणु आहे त ही शहर हज़रत शाह अब्दुल करीम बुलड़ी वारे जे हिते आमद खां बि पहिरीं जो आहे, जंहिंजो ज़िक्र शाह अब्दुल करीम जे रिसाले बयानुल आरिफ़ीन में जनान सूमरो जे ज़िक्र सां गॾु मिले थो। शाह करीम जी विलादत सन 911 हिजरीअ में आहे ऐं हू हिते सन 1629 में आयो। इन दौर में ॾाॾूं भरिसां सिंधू दरिया जे मशहूर ॾाॾूरी पतण बि हिन जे भरिसां मौजूदु हो। इहो पतण उहो पतण आहे जितां ॿेड़ियुनि ज़रिए शाह अब्दुल लतीफ़ भिटाई शाह करीम जी दरगाह खे तइमीर कराइण लाइ मुल्तान मां ॿेड़ियुनि ज़रिए काशीअ जूं सिरूं आंदियूं हुयूं। अंग्रेज़नि जे दौर में कोट आलमू खां ददको ताईं ही इलाइक़ो तइलके जी हैसियत रखंदो हो, जंहिं में ॾाॾूं शहर बि शामिल हो। हिन शहर जे भरिसां तारीख़ी शहर डंडी, झिरक ऐं बुलड़ी शाह करीम सां गॾु जनान सूमरो बि मौजूदु आहे। हिन शहर जी तारीख़ी अहमियत जो अंदाज़ो इन ॻाल्हि मां लॻाए सघिजे थो त हिते मुग़ल शहनशाह शाहजहान तारीख़ी जामे मस्जिद तइमीर कराई हुई, जेका अॼु बि मौजूदु आहे। अंग्रेज़नि जे दौर में हिन शहर में हिंदू वाणियुनि जो वॾो असरु ऐं कारोबार हो, जेको पाक हिंद जे धार थियण बैदि ख़तमु थी वियो। हिंदू सिंधी हितां लॾे विया ऐं पोइ हिन शहर खे अब्बासी ऐं पलीजन आबाद कयो। मौजूदा ॾाॾूं शहर 1980 जे ॾहाके खां आबाद थियो। उन खां पहिरीं ॾाॾूं जो शहर हिकु ड्रुब ते हो, जेको 1980 ऐं 90 वारे ॾहाके में दाड़ेल कल्चर अचण बैदि वीरान थी वियो हो। उन बैदि नओं शहर वजूद में आयो। ही शहर वापारी लिहाज़ सां मरकज़ आहे। हिते हिकु अस्पताल, हिकु हाई स्कूल, प्राइमरी स्कूल बि मौजूदु आहिनि। हितां जी अवाम हमेशह पीपल्स पार्टीअ खे वोट ॾेई कामयाबु कयो आहे ऐं उन जे उमेदवारनि खे ई मुंतख़िब कयो आहे। पर हिन शहर जे माण्हुनि खे का बि बुनियादी सहूलियत मुयसरु नाहे। बेरोज़गारी बि जाम आहे, पढ़ियल लिखियल आहे, इंटर जी MA जी टेलीम लॻी पिया। असीं PPR में हमेशह वोट ॾींदा आहियूं, कामयाबु कंदा आहियूं ऐं असांखे माना कुझु बि हासिलु थिए नथो। इन करे असीं जेको गुज़ारिश कयूं था त असां ॾांहुं थोरो मुतवजो थियनि। वही असांजो ॻोठु आहे जंहिंमें कंहिं शइ जी सहूलियत कोन्हे। ठीकु आहे, असांजा जेको हॉस्पिटल आहिनि उन में तरक़ियाती कमु त अचे थो, सामान बि अचे थो, पर कमु नथो थिए। हींअर बि तव्हां ॾिसी सघो था कि अची करे कि ॻोठ में हॉस्पिटल जो कहिड़ो हाल आहे। न विहण जी का शइ आहे, न बेंचूं आहिनि, न ई स्कूलनि में का सहूलियत आहे। स्कूल ॾिसंदा खंडर लॻा पिया आहिनि, सही आहे। न ई असांजो को गली में को रोड ठहियलु आहे, न ई को वाटर सप्लाई जो को पाणी जो निज़ाम आहे। बाक़ी असांजी सिम नाली आहे, इसका डेंजर में डेंजर आहे। अचण वञण जो रोड आहे, हितां थोरो बि अगरि मिस्टेक थी त बंदे जी जान वञी सघे। प्राइमरी स्कूल जी बिल्डिंग ज़बून हालत में मौजूदु आहे, जंहिंजी छित मां चापड़ किरण सबबि कई दफ़ा मासूम ॿार ज़ख़्मी पिणु थी चुका आहिनि। स्कूल जो कंपाउंड वाल न हुअण करे मवालिन देरो जमाए छॾियो आहे, पर कंहिं बि तइलीमी कामोरे जो ध्यानु हिन तरफ़ नथो वञे। हाई स्कूल जी बिल्डिंग जो तइमीर जो कमु अध में रहियल आहे, पर रिकॉर्ड में बिल्डिंग मुकमल ॼाणाए पैसा कंहिंजी टिजोड़ी ऐं खीसे जे अकाउंट जी ज़ीनत बणाया विया का बि ख़बर नाहे। बुनियादी सिहत मर्कज़ जी रिपेयरिंग जो कमु गुज़िरियल 16 महीननि खां जारी आहे, पर लॻे थो त अञा बि एतिरो अरसो वधीक लॻंदो। गर्ल्स प्राइमरी स्कूल में फर्नीचर न हुअण करे न्याणियूं पट ते तइलीम पिराए रहियूं आहिनि। ड्रेनेज जो को बि वजूद नाहे, जंहिं करे
बरसात में काफ़ी ॾुखायूं पेश अचनि थियूं। ॾाॾू पके खां नई तइमीर थियल पुल ताईं रोड जी ज़बून हालत आहे, जंहिं करे हितां गाॾियुनि जे फुरजण जूं अक्सर वारदातूं थियनि थियूं। हिन रोड तां लखें मण कमंद गुज़रे थो, जंहिं करे शुगर सेस फंड जा बि करोड़े रुपया थियनि था, पर कंहिंजे अकाउंट में था वञनि का बि ख़बर नाहे। हिन शहर में अक्सर नौजवान लिखियल पढ़ियल आहिनि, पर सरकारी नौकरियूं न मिलण करे बेरोज़गार आहिनि। काफ़ी त बेरोज़गारी करे आवारगी ऐं नशे वापराइनि था। नौजवाननि लाइ सरकारी तरह सां को बि रांदि जो ग्राउंड नाहे। हिते नशो वखर जियां विकामे थो। पुलिस जे हिकु ॿ कारवायूं थियूं, पर केर बि पुछण वारो नाहे। ॾाढो अफ़सोस सां चवणो थो पवे त हिते जी आवाम खे ॿियूं सहूलतूं त पंहिंजी जॻह ते, पर पीअण लाइ साफ़ पाणी बि मुयसरु नाहे। ॻोठ जा नंढड़ा ॿार तोड़े औरतूं 2 किलोमीटर परे खां पाणी भरे अचनि थियूं। जर जो गंदो ऐं मुज़र सिहत पाणी वापराइण करे हितां जा माण्हू हेपाटाइटिस तोड़े पेट जे मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वठिजी विया आहिनि, जिन मां के त मरी चुका आहिनि त के बेयारो मददगार मरण जे इंतज़ार में आहिनि।